بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. جيئن تدرسنا خبرات تأملات قرآنية असांजो जेको 88 हिसो आहे 88 हिसो में हलूं बि था। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो त क़ुरान जेको आहे उन खां सवाइ पर असांखे क़ुरान खां परे नाहे वञिणो। छाजे लाइ? छो जो असांखे अल्लाह ताला क़ुरान में हुकुम कयो आहे। हुकुम छाजो करे छॾियो अथसि, अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। छा अल्लाह ताला चए थो ही क़ुरान तव्हां छो नथा पढ़ो, छो नथा सम्झो, तव्हांजे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। हिकिड़ो सलफ़ सालिह चवंदो हो त या अल्लाह दिलनि ते ताला लॻी विया आहिनि, पर इहे दिलियूं जेके इन्हनि जा तालनि जूं चाबियूं बि तो वठनि, इन्हनि जो दिलनि जूं चाबियूं बि तो वठनि, तूं खोले सघीं थो। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त क़ुरान खे पढ़ूं, क़ुरान खे सम्झूं ऐं हिन क़ुरान मां फ़ाइदो वठूं। तंहिंजे करे अॼोकल्ह असांखे जेकी आयत आहे जंहिंखे इंशा अल्लाह तअम्मुलात कंदासीं, उन जो तर्जुमो कंदासीं। सूरत साफ़ात 24 आयत जंहिंमें अल्लाह ताला असांखे चए थो वक़िफ़ूहुम इन्नहुम मसऊलून, वक़िफ़ूहुम इन्नहुम मसऊलून। अल्लाह ताला चयो आहे त इन्हनि खे बीहारियो, अॼु हिननि जो हिसाब किताब थींदो, अॼु हिननि जी पुछा थींदी, अॼु हिननि जी पकड़ थींदी। त इहो उलमा तफ़सीर चवनि था त काफ़िरनि जे बारे में ऐं मुशरिक ऐं बिदअतियुनि जे बारे में अल्लाह ताला इहो हुकुम कयो। पर उलमा तफ़सीर जेके चवनि था त उहो मुफ़सिरीन त इहा आयत तोखे मूंखे बि उन में बि थी वञे शामिल, छो जो असीं बि गुनाहगार आहियूं। छो असांखे बि अल्लाह ताला बीहारे सघे थो त बीहो, तव्हां हिते न हलंदो हिसाब अॻिते। इहो उलमा चवनि था त अल्लाह ताला चवंदो हुननि खे बीहारियो, क़यामत जे ॾींहुं हिसाब कयो, तव्हां कहिड़ी बिदतूं शुरू कयो, कहिड़ो शिरक बिदत शुरू कयो, कहिड़ी उम्मत मुहम्मद खे तव्हां विञाए छॾियो। पहिरियां मुशरिक जेके आहिनि ऐं बिदती, ऐं पोइ काफ़िर जेके काफ़िर आहिनि ग़ैर मुस्लिम, उन्हनि खे क़ुरान पहुतो न पढ़ियनि, उन्हनि खे इस्लाम पहुतो हुननि क़बूल न कयो। तंहिंजे करे अल्लाह ताला इन्हनि खे चवंदो क़यामत ॾींहुं वक़िफ़ूहुम इन्नहुम मसऊलून, बीहारियो उन्हनि खे हिते। मलाइकनि खे हुकुम कंदो इन्हनि खे लठियुनि सां बीहारियो। ॾिसो न, इहो हिसाब तव्हां रुॻो तख़य्युल कयो त इंसानु उघाड़ो, पेर उघाड़ो, जान ते कपिड़ो नाहे, उस सफ़ा विझे ऐं मलाइकनि जूं लठियूं तयारु हूंदियूं त हिननि खे बीहारियो बि, हिननि खां हिसाब वठो त तव्हां छा कंदा हुआ दुनिया में। थोरो यादि करे इंसान त जेके न अॼु दुनिया में माण्हुनि खे ग़लति रस्ते ते था ॾिसनि, चवंदा फलाणे पीर ॾे भॼो, फलाणे बुज़ुर्ग ॾे भॼो, फलाणे दरगाह ते वञो, उते बासे अचो, उन खां धाॻो वठी अचो, उन खां तावीज़ वठी अचो। यादि करे, इहो माण्हू यादि करे त क़यामत ॾींहुं अल्लाह साईं न छॾींदो अहिड़ा माण्हुनि खे। त मूंखां माण्हुनि खे परे छो कई, मुंहिंजा बानहान, मुंहिंजे बाननि खे बाननि ॾे पियो मोकिली, इन्हनि खे शिरक ॾे पियो मोकिली। त उहो हींअर शायदि इहे माण्हू क़बरुनि में सुता पिया हूंदा, पर अल्लाह साईं उन्हनि खे न छॾींदो, छो जो पोयनि खे विञाए छॾनि, पोयनि खे दलाल ते रस्ते ते आणे छॾनि। जेके मौलवी हुआ, जेके हिननि जा वाइज़ हुआ, ख़तीब हुआ, जेके अॼोकल्ह अञा बि इन्हनि मां आहिनि मुशरिक, जेके माण्हुनि खे चवंदा फलाणे बुज़ुर्ग ॾे वञो, फलाणे पीर ॾे वञो, फलाणे वली ॾे वञो, फलाणे जॻह ते बासे अचो, असांखे पुटु ॼाओ, असांखे टूटी मिली हुई, असांखे शिफ़ा मिली हुई। छा काफ़िरनि खे शिफ़ा केरु थो ॾिए, उन्हनि खे औलाद केरु ॾियो, इहो बुज़ुर्ग थो ॾिए? ॼण वारो ख़ालिक मालिक हिकिड़ो आहे, अलाह आहे। तंहिंजे करे इंसानु इन्हनि माण्हुनि खां थोरो पासे करे इन्हनि खे नसीहत करे, छो जो असांजा मुस्लमान भाइर आहिनि, इन्हनि खे शैतान बरगलाए छॾियो आहे। अल्लाह ताला असांखे इहे आयतूं जंहिंमें क़ुर में चए थो वक़िफ़ूहुम इन्नहुम मसऊलून, असांजी जान जा वार बि अल्लाह साईं चए थो त इन्हनि खे बीहारियो, त इहे इन्हनि खां सुवाल जवाबु थींदो। इन्हनि जा ज़िमेदारियूं आहिनि, कहिड़ियूं ज़िमेदारियूं आहिनि, तव्हां दुनिया में माण्हुनि खे छो ग़लति रस्ते ते आंदो। उहे क़यामत ताईं बि उहे उन बिदत कंदा रहंदा, शिरक कंदा ईंदा, त तूं क़ब्र में हूंदे त सभु तुंहिंजे मथां इहे ॾोह, उन्हनि जा हज़ारे माण्हू हुजनि, 100 हुजनि, उहे वरी ॿियनि खे चवंदा, टिया चवंदा, चोथा चवंदा। इंसान जे मुक़दर में हूंदो, औलाद जा न हूंदो, वञी उन्हनि खे चवंदो तव्हां फलाणे पीर ॾे भॼो, फलाणे वली ॾे भॼो, उन खे सतायो, उन वटि बासे अचो। त हीअ वञी माण्हू जाहिल, उन्हनि खे इल्मु कोन्हे, वञी ईअं कंदा, मां छेलो ॾींदुसि, मां ढॻो ॾींदुसि, मां ढोर ॾींदुसि, उते बासे ईंदो उते। पोइ उहे जंहिंमहिल हुनखे औलाद मुक़दर हूंदो अलाह जे तरफ़ां हुनखे, त औलाद थी वेंदो, वञी उहो ढोर वञी उते कुहंदो। इहो वॾे शिरक में पइजी वियो हिकिड़ो ढोर, अलाह जे नाले न, हिन वली जे नाले, हिन बुज़ुर्ग जे नाले। अलाह ऐं जा वली इहे कोन था चवनि त असांजे पोयां ईअं कयो, पर हिननि जे पोयां जेके माण्हू मख़लूक आहिनि उहे पंहिंजी बिज़नेस खोले वेठा आहिनि, पंहिंजो कारोबार खोले वेठा आहिनि, माण्हुनि खे विञाइनि बि था ऐं शिरक ॾे बि था माण्हुनि खे मोकिलिनि, छो जो शैतान हुननि जे पोयां लॻो पियो आहे।
शैतान त ख़ुशि थींदो त माण्हू मुशरिक थियनि, मां दोज़ख ॾे अकेलो न वञा। अलाह ताला क़ुर में चए थो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अलाह चए थो मां हर गुनाह मुंहिंजी मर्ज़ी आहे माफ़ु कयां त माफ़ु कंदुसि, पर शिरक माफ़ु कोन कंदुसि। शिरक माफ़ु नबियुनि खे बि कोन कंदो। अहिड़ो इहो ॾुखियो गुनाह आहे त इंसान जेको न सॼी हुनजी तवकुल अलाह ते न आहे, पीर ते आहे, बुज़ुर्ग ते आहे, शाह ते आहे, कंहिं वण ते आहे, कंहिं पथर ते आहे, कंहिं सिज ते आहे, कंहिं तारे ते आहे, कंहिं ढगे ते आहे, कंहिं ढोर ते आहे, या कंहिं माण्हू ॾे आहे, या कहिड़ी बि मख़लूक ते आहे, त इहो शिरक में पइजी वियो। ऐं तौबा करे अञा दरवाज़ा खुलियल आहिनि तौबा जा। अलाह ॾे मोटे, अलाह खे सताए, अलाह खां डिॼे, अलाह खां घुरे। उन असांखे पैदा कयो, तूं मां जे पेट में हूंदा हुआसीं, कहिड़े बुज़ुर्ग असांखे उते पंहिंजी ज़िंदगी ॾिनी, तूं उते खीरु पीअंदे या खाधो खाईंदे माउ जे पेट में, त पेटां हेठां कुझु कोन ईंदो हुयो, केरु कंदो हुयो, कहिड़ो बुज़ुर्ग हो इहो रुॻो इंसानु सोचे त इहे शयूं जेके असांखे पेट में हुआसीं, यको असांखे अलाह ताला संभालींदो आयो, पर दुनिया ॾे निकितासीं त असांखे हिन शैतान विञाए छॾियो। तंहिंजे करे इंसानु जेको आहे जेसि ताईं दुनिया में आहे, भली हिन जो अञा 2-3 कलाक बि हूंदा न, त शैतान उहो अञा पंहिंजो झंडो वठियो झलियो बीठो हूंदो त मां हिन खे बरगलायां, मां हिन खे न छॾियां, मां हिन खे मुंहिंजे हथां न वञे, हिन खे कंहिं बिदत में किरायां, मां हिन खे कंहिं शिरक में किरायां। इंसानु जेको ज़िंदगी में अञा जेसि ताईं साह खणे थो त इहे सभु शैतान इंसान खे पोयां हूंदा त हिन खे कीअं मुंहिंजे हथनि मां निकिरी वञे। तंहिंजे करे इन दुनिया खां परहेज़ कयो, कमायो, खाओ पियो भली, पर अलाह खां घुरो, अलाह जो ख़ौफ़ हुजे, वहदानियत हुजे, तौहीद हुजे दिलि में तौहीद हूंदी त सभु शइ आहे। जे तौहीद न आहे त का शइ इंसान वटि न आहे, भली तूं अमीर हुजी, तूं वज़ीर हुजी, तूं बादशाह हुजी, तो वटि कुझु कोन्हे। छो तौहीद जेकी हिकिड़ी दुनिया में, जंहिं तौहीद जे लाइ अलाह ताला दुनिया पैदा कई आहे, माण्हू चवंदा हीअ दुनिया हिन फ़लाणे नबी जे लाइ अलाह पैदा कई आहे, या हीअ फ़लाणे वली जे लाइ, फ़लाणे बुज़ुर्ग, न अलाह ताला दुनिया सॼी ऐं मख़लूक सॼी पैदा कई आहे त हिन मुंहिंजी तौहीद थिए, मुंहिंजी वहदानियत थिए, मुंहिंजी इबादत थिए, मूंखे यादि कनि जेके मुंहिंजा बुज़ुर्ग आहिनि, मुंहिंजा बाना आहिनि। तौहीद करे माण्हुनि खे सेखारियो, तौहीद कयो, अलाह खां सवाइ कंहिंखे न पुकारियो। अलाह तव्हांखे ॼणण वारो आहे, ऐं क़यामत ॾींहुं उहो बि ढकींदो, उहो बि मग़फ़िरत फ़रमाईंदो, उहो असांखे संभाले। उन असांखे पैदा कयो आहे, छा छॾे ॾींदो? कीलियुनि खे छॾियो अथसि, जीतनि खे छॾियो अथसि, जानवरनि खे छॾियो अथसि, जिन्ननि खे छॾियो अथसि, काफ़िरनि खे कोन छॾियो अथसि। मुस्लमान जेको कलमो पढ़नि था, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, उनखे छॾींदो न। दुनिया में सही तकलीफ़ूं अचनि थियूं, परेशानियूं अचनि थियूं, गुरबत अचे थी, इहो सभु इंसान जे मथां लिखियलु आहे। छो जो दुनिया हिकिड़ी धनी आहे, किनी शइ आहे, उन में इंसान जेसिताईं आहे तेसिताईं कुझु अलाह खां घुरंदो त अलाह साईं उनखे टारींदो, अलाह साईं मुसीबत खे टारींदो। हू कॾहिं जल्दी कॾहिं देरि, पर इहा अलाह जे हथ में आहे, त अलाह ई शइ टारींदो, अलाह ई पासे ते कंदो। सॼी दुनिया गॾु थी वञे हिकिड़े पासे, इहा मुसीबत तुंहिंजे मथां केर बि नथो टारे सघे। इहा हदीस नबी करीम जो मुआद खे चई थो, उन दुनिया समावात वल अर्द, जे आसमान ऐं दुनिया सभु गॾु थी वञनि तुंहिंजे मथां का मुसीबत जे टारण जे लाइ, कुझु नथो थींदो जेसिताईं अलाह चाहे उहा शइ टरी वञे। तंहिंजे करे इंसान जे सॼी दुनिया आसमान ऐं दुनिया आसमान सभु गॾु थी वञनि त तुंहिंजे लाइ को ख़ैरु कनि या तुंहिंजे लाइ का भलाई वेझे कनि, त अलाह नथो चाहे उहा नथी थी सघे। ठीकु आहे, जे इहो रस्तो मुख़्तसर असांखे नबी करीम ॿुधाए छॾियो आहे, त पोइ असीं ॿियनि ॾे छो वञूं? छो ॿियनि खे, अलाह खे डायरेक्ट असीं सतायूं? जेके माण्हू मुनाफ़िक़ चवंदा असीं गुनाहगार, असांजो अलाह किथे थो ॿुधे? अलाह काफ़िरनि जो ॿुधे थो, मुस्लमाननि जो कोन ॿुधंदो। अलाह साईं जानवरनि जो ॿुधे थो, ढगनि ढोरनि जो ॿुधे थो, जीतनि जो बि ॿुधे थो, कीलियुनि जो बि ॿुधे थो, कुतनि जो बि ॿुधे थो, असांजो कोन ॿुधंदो? अलाह साईं खे जेके प्यारा आहिनि उन्हनि जो त ॿुधे थो, पर जेके गुनाहगार उन्हनि जो बि सताइनि था अलाह खे, त उन्हनि जो बि ॿुधे थो। इहो केर बि न चए त अलाह असांजो कोन थो ॿुधे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो, जंहिं माण्हू इंसान हथ मथे करे 3 दफ़ा अलाह खे सतायो, अलाह चए थो त मूंखे शर्म थींदो आहे, मां पंहिंजे बंदे खे, पंहिंजे बाने खे, मां पंहिंजे बाने जा हथ ख़ाली मोटायां। उहा शइ दुनिया में ॼांसि ओॾीमहिल या आख़िरत में उनजा गुनाह भलाई लॻी पई हूंदी, या त हुनखे उन जे बारे में के गुनाह माफ़ु करे छॾियो। त सहाबिन चयो, इदन नुक्सिर या रसूलल्लाह, पोइ वधायूं दुआ खे, चई अक्सिरू इन्नल्लाह युहिब्बु दुआ। नबी करीम जीअं फरमायो त अलाह खे वणंदी आहे इंसान दुआ घुरे, अलाह साईं खे सदाईं सताए, या अलाह
إنك أنت الغفور الرحيم أستغفر الله لا إله إلا الله سبحان الله الحمد لله माण्हू ज़िक्र ज़बान ते हुजे तौहीद सिखे इहे शइ सिखंदो त अलाह खां परे न वेंदो जे इन खां परे थींदो त पोइ शैतान हुनखे वारे में करे छॾींदा हिते असांखे किसो नंढिड़ो यादि अचे थो हीअ मजमा ज़वाइद में आहे त हिकिड़ो दफ़ो ॾींहं जो अबू बकर सिद्दीक़ ऐं अबू दरदा सहाबी हलनि पिया पर अबू दरदा थोरो अॻिते थी वियो अबू बकर खां तेज़ हो हलण में त नबी करीम अॻियां अची वियनि त हुननि खे बीठा हुननि त हुनखे चईं अबू दरदा खे पासे ते वठी अबू दरदा खे चईं त ऐं हुनखे नसीहत पियो करे नबी करीम सां अबू दरदा खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशी बैन यद अबू बकर चईं त मां तोखे ॾिठो त अबू बकर खां तूं अॻियां पियो हली त अबू दरदा चयो हा या रसूल अल्लाह मां तेज़ थोरो थी वियुसि अॻियां थी वियुसि चईं त तूं कीअं थो हली अबू बकर जे अॻियां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे अबू दरदा खे सम्झाए पियो चईं त अबू दरदा हुनखे यानी हिकिड़ो इताब कहिड़ो नसीहत या अबू दरदा तमशी अमाम रजुलिन लम ततला शम्स बअद नबीन अला रजुलिन अफदल मिन या अबू दरदा अहिड़े माण्हू जे अॻियां थो हली जे नबियनि खां पोइ को माण्हू भलो आहे सिज जे कहिड़े दुनिया ते किथे बि निकिरे थो त नबी करीम चए थो त ततला शम्स बाद नबी हीअ सिज दुनिया ते कहिड़े माण्हू ते न निकितो हुजे नबियनि खां पोइ हीअ जहिड़ो अबू बकर सिद्दीक़ यानी हुन अबू दरदा खे सम्झायईं त जे नबियनि खां पोइ को इज़त वारो भलो माण्हू आहे त हीअ अबू बकर आहे ऐं तूं उन जे अॻियां थो हली त हिते अबू दरदा पंहिंजो मुंहुं हेठि करे शर्म हया में ऐं उन जे अखियुनि मां पाणी अची वियो अबू दरदा जे त यानी नबी करीम खे चईं त या रसूल अल्लाह मां आऊद मां वरी अहिड़ो न कंदुसि फमा रुअय बअद ज़ालिक यमशी इल्ला ख़ल्फ अबी बकर त उन ॾींहं खां वठी पोइ रावी जेको चए थो त कॾहिं बि अबू बकर हलंदो त अबू दरदा उन जे पोयां थी हलंदो हो ॾिसो केॾो हुननि खे नबी करीम अदब सेखारे छॾियो हया सेखारे छॾियो त अबू बकर जे पोयां अॻियां बि न हलो छो एॾो हू अलाह जो प्यारो हो अलाह जे तरफ़ां अलाह जी इबादत में गुज़ारींदो हो त नबी करीम चयो त नबियुनि खां पोइ को माण्हू दुनिया में हिन सिज जे हेठां आहे त हीअ अबू बकर सिद्दीक़ आहे त अबू दरदा रोई ॾिनो त मां खां ग़लती थी वई त ॾिसो न असांखे बि अलाह ताला अहिड़ो अदब हया ॾिए जो असीं पंहिंजे आलिमनि जे बुज़ुर्गनि जे अॻियां न हलूं पोयां हलूं अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे हिदायत जे हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद